बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदव। असां पंहिंजे इन चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर हिकु न्यू वीडियो सां हाज़िर थियासूं ऐं अॼु वारी ही वीडियो पंहिंजी काफ़ी मुख़्तसर हूंदी। हिन वीडियो में पाण सिर्फ़ इहो ई डिस्कस कंदासूं त ॾिसो सिंध गवर्नमेंट जेको कोरोना वायरस सबबि GST ऐं PST लाइ हिकु न्यू डिसीजन वरितो आहे, जंहिंमें इन्हनि इहो चयो आहे त GST ऐं PST खे कुझु अरसे लाइ मुलतवी कयूं था, त पोइ हाणे असांखे छा करणु घुर्जे ऐं अॻियां छा थींदो। असां खां काफ़ी शागिर्दनि सवाल कया आहिनि त सर असां GST ऐं PST लाइ ऑलरेडी अप्लाई करे चुका आहियूं ऐं चालान बि सबमिट करे चुका आहियूं, त हाणे असां छा कयूं। ऐं कुझु शागिर्द उहे आहिनि जेके इहो पुछनि था त सर असां GST ऐं PST लाइ अञा अप्लाई नाहे कयो, लेकिन सिंध गवर्नमेंट इहो फ़ैसिलो वरितो आहे त हाणे असां छा कयूं, अप्लाई कयूं या न कयूं। ऐं कुझु शागिर्द उहे आहिनि जेके इहे पुछनि था त सर इहो हिकु फ्रॉड थी चुको आहे, छा सिंध गवर्नमेंट जेको आहे सो ॿीहर असांखे इहो मौक़ो ॾींदी या कोन ॾींदी। ॾिसो ही सभु सवालनि ते पाण अॼु वारी हिन वीडियो में डिस्कस कंदासूं ऐं अॼु वारी वीडियो असां जेको आहिनि सो पंहिंजे शागिर्दनि कमेंट कया, उन्हनि खे ॾिसी करे इहो वीडियो ठाहियूं पिया। त अॼु वारी हिन वीडियो में पाण इहो डिटेल में ॿुधाईंदासूं त ॾिसो जेका बि सिंध गवर्नमेंट फ़ैसिला वरिता आहिनि उहे छो वरिता आहिनि ऐं उन्हनि खां पोइ छा थींदो, असां लाइ इहे GST ऐं PST लाइ अप्लाई कयूं या न कयूं, इन बाबति पाण डिटेल में अॼु वारी हिन वीडियो में डिस्कस कंदासूं। हिन वीडियो खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। वेलकम बैक। सभिनी खां पहिरीं त पाण इहो डिस्कस कंदासूं त ॾिसो सिंध गवर्नमेंट आख़िर इहो फ़ैसिलो छो वरितो आहे। इहा तव्हांखे लाज़मी ख़बर हूंदी त कोरोना वायरस सबबि दुनिया में काफ़ी नुक़सान थी चुको आहे ऐं पाकिस्तान बि इन नुक़सान में शामिल रहियो आहे ऐं हिकु दफ़ो ॿीहर इहो ई कोरोना वायरस पाकिस्तान में केसिस वधनि पिया। उन्हनि इन हालत खे ॾिसी करे सिंध गवर्नमेंट इहो फ़ैसिलो कयो त ॾिसो जेके बि इदारा आहिनि उन्हनि खे बंदि कयो ताकि कोरोना ते कंट्रोल थी सघे। ऐं जॾहिं इहा ॻाल्हि हली त पोइ GST ऐं PST जी ॻाल्हि अची वई त सिंध गवर्नमेंट इहो ई चयो त ॾिसो GST ऐं PST खे बि कुझु मुदत लाइ मुलतवी कयूं था। हाणे इहो नाहे त सिंध गवर्नमेंट इहा जेको आहे सो GST ऐं PST खे हमेशह लाइ ख़तमु करे चुका आहिनि, अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। सिंध गवर्नमेंट जेको फ़ैसिलो वरितो आहे उनमें इन्हनि इहो चयो आहे त इन खे कुझु मुदत लाइ असां बंदि था कयूं। उन्हनि इहो नाहे चयो त इन सिस्टम खे ख़तमु था कयूं, ईअं कोन्हे। हाणे तव्हां जेकॾहिं GST ऐं PST में अप्लाई करे चुका आहियो, चालान जमा करे चुका आहियो त ठीकु आहे। जेकॾहिं चालान जमा नाहे करायो, अप्लाई नाहे कयो त अञा बि तव्हां करे सघो था, छो जो इहा टेस्ट लाज़मी वरिती वेंदी जीअं कोरोना ख़तमु थियण लॻंदो त इन बाबति जेका सो वरी सिंध गवर्नमेंट डिसीजन वठंदी ऐं पोइ हिकु तारीख़ ॾींदी जंहिं ते इंटरव्यू कया वेंदा। अव्हां पंहिंजे माइंड में इहा ॻाल्हि क्लियर करे छॾियो त जेको बि सिंध गवर्नमेंट फ़ैसिला वठे पई उहो असांजी बहितरी लाइ वठे पई, लेकिन असां जेको आहे सो अॼु वारी हिन वीडियो में अव्हांखे फ़क़ति इहो ई ॿुधाइणु चाहियोसीं त ॾिसो अव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत नाहे। अव्हां भले अप्लाई बि करे सघो था, अव्हां पंहिंजी तयारी बि कयो, छो जो अव्हां खां लाज़मी टेस्ट वरिती वेंदी ऐं अव्हांखे पंहिंजो हक़ लाज़मी ॾिनो वेंदो, इन में को शक न आहे। ऐं कोरोना वायरस सबबि असांखे जेतिरो थी सघे एहतियात कयूं उहो बहितर आहे, ठीकु आहे, लेकिन अव्हां पंहिंजी तयारी बि रखो। जेकॾहिं GST ऐं PST लाइ अप्लाई नाहे कयो त अप्लाई बि कयो, जेकॾहिं करे चुका आहियो त परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे, छो जो टेस्ट लाज़मी असां खां वरिती वेंदी। उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे अॼु वारी ही वीडियो समझ अची चुकी हूंदी। हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु ई असांजो इहो हुयो त जेके बि शागिर्द असां खां इहा सवाल करे रहिया हुआ उन्हनि खे असां इहा ई वीडियो ठाहे ॾिनीसीं त ॾिसो अव्हां भले अप्लाई बि कजो, जेकॾहिं अप्लाई नाहे कयल त भले अप्लाई कयो, जेकॾहिं अप्लाई करे चुका आहियो त परेशान थियण जी ज़रूरत कोन आहे, अव्हां पंहिंजी तयारी खे जारी रखो। इंशाअल्लाह हाणे असां नेक्स्ट वीडियो में मुलाक़ात कंदासूं, तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।